एक बार चली आओ, शेरावाली चली आओ, एक बार चली आओ, शेरावाली चली आओ, ओ जोतावाली चली आओ, शेरावाली चली आओ, जोतावाली चली आओ, शेरावाली चली आओ।
भक्ति करूं था बाबा जी त असांजे मन जी जेका महर आहे वो धीरे धीरे भगवान छा था करनि घटाए था छॾनि। त जेतिरो वधीक सत्संग अटेंड कंदासीं, जेतिरो नाम सिमरन कंदासीं, घर में भी जेतिरी भक्ति कंदासीं, वो भक्ति असांजी पल पल छा कंदी रक्षा कंदी। हिकु दफ़ो हिकु 17 साल जी छोकिरी खे पाकिस्तान जी ॻाल्हि आहे, गुरु ग्रंथ साहिब में भी लिखियल आहे त हिकु मुस्लमान जी नज़र उन 17 साल जी छोकिरी जे मथां पई। थर्टी सफा कोने इशारे से पूछो कोई लेता है ठीक है, नहीं लेता है ऐसे लेके जाओ, बोलो मत किसी को, बैठ जाओ। बोल गोत्री वाले घनश्याम की जय। किसी को भी बोलो मत, सही तो आपको लेते हैं ठीक है, इशारे से देते जाओ। जिसको चाहिए शर्माओ मत, देते जाओ। उसको नहीं चाहिए इशारे से मना करो, सत्संग में आवाज नहीं होना चाहिए बीच में। तो हिकु मुसलमान जी नज़र पई 17 साल जी छोकिरी खे। पंहिंजे सैनिकनि खे चयईं भई इहा छोकिरी मुंहिंजे महल में पहुचायो। उन सैनिक उन छोकिरी खे वठी विया। हाणे मुसलमान भी वियो पंहिंजे महल में। छोकिरी जा जेके माइट हुया उहे हुया गुरु गोबिंद साहिब वटि। वञी करे उनखे सॼी ॻाल्हि कयूं ऐं ये सच्ची घटना आहे, गुरु ग्रंथ साहिब में भी लिखियल आहे। त गुरु ग्रंथ साहिब में भी ये कथा लिखियल आहे त वया जॾहिं गुरु गोबिंद सिंह वटि उनखे वञी ॿुधायूं भई असांजी 17 साल जी छोकिरी खे कोई मुस्लमान खणाए वियो आहे। त पहिरियों सवाल ॾिसो छा था पुछनि गुरु, भई छोकिरी नाम सिमरन कंदी आहे त उनजा माइट ॿुधाइनि था भई 2.5 कलाक रोज़ वो नितनेम कंदी आहे। नाम सिमरन, जपजी साहिब, सुखमनी ये सब 2.5 कलाक रोज़ कंदी आहे। त गुरु गोबिंद साहिब पंहिंजो अखियूं बंदि करे चवनि था भई अगरि ये नाम सिमरन कंदी आहे त हिन जो ॿाहिरि विंगो भी न थींदो। नाम ही उनजी रक्षा कंदो, उनजी भक्ति अची करे उनजी रक्षा कंदी। बराबर जॾहिं वो मुसलमान वियो पंहिंजे घर, पंहिंजे रूम में ॾिठई वो छोकिरी वेठी हुई, पर हिनखे छा ॾिसण अचे कि उन छोकिरी जे चारों तरफ़ शींहं बीठा आहिनि, 4 शींहं बीठा आहिनि। पंहिंजे सैनिकनि खे चए थो ही छा तव्हां छोकिरी खे अंदरि रखियो आहे पर उन सां 4 शींहं रखिया अथव। त सैनिक खिलनि था भई असांखे त शींहं नथा ॾिसण अचनि, हिनखे कीअं था ॾिसण अचनि। ही मुस्लमान मिली वियो, चई वठी वञो हिन छोकिरी खे वापसि जितां खणी आया आहियो उते छॾे अचो। त केरु हुया इहे 4 शींहं? उनजी भक्ति हुई, उनजो नाम सिमरन हुयो। त जेको पाण हाणे हिते सत्संग करूं वेठा, हिकु हिकु शब्द चऊं वेठा, इहो असांजी अॻिते हली करे रक्षा करण वारो आहे। केरु असांजे बारे में हींअर अगरि केरु बुरो सोचंदो हूंदो, छो त पाण बाबा जी शरण में वेठा आहियूं, त उन्हनि जो बुरो थींदो पर पंहिंजो बुरो न थींदो। ऐं इहो जेको नाम सिमरन भक्ति करूं वेठा, इहो असांजी अॻिते रक्षा करण वारो आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। त सभई मिली करे चवंदायो ओ मार विंगो मार विंगो Hare
सुना रस्ता का सजन मिंजो ठारे पयो मन जो त्यों साहिब त्यों अचन सुना रस्ता का सजन मिंजो ठारे पयो मन जो त्यों साहिब त्यों अचन सुना रस्ता का सजन मिंजो ठारे पयो मन जो त्यों साहिब त्यों अचन खुशियां में मगन सारा मन है मन जो त्यों साहिब त्यों अचन खुशियां में मगन सारा
फुल एनर्जी सां भॼन वेठा था चवल आहिनि। बाबा एक्चुअली मेले जी तयारी वेठा था कराइनि। मथे मंगल खां वठी बाबा जी वरसी आहे। जेके बि कम अथव पहिरीं लाइ रखो सूमर ताईं। मंगल बुधर विस्पत जुमो 4 ॾींहं बाबा खे ॾियणा अथव। मंगल ॾींहुं 11 बजे भले उते रहो अची, जिनखे रहणो हुजे अची करे 4 ॾींहं उते रहनि। मंगल ॾींहुं 11 बजे सभिनी खे पहुचणो आहे। सत्संग थींदो ऐं पाठ साहिब रखबो। शाम जो बि सत्संग आहे। वरी बुधर 2 दफ़ा ऐं विस्पत भोग साहिब पवंदो ऐं जुमे ॾींहुं पलव साहिब आहे। त सॼी संगत खे वेनती आहे हिते ज़रूरु अचो। सुभाणे बि इन सेवानी आंटी जे घर सत्संग आहे। जेके बि संगत अॼु आई आहे सुभाणे बि अचो, न त आंटी नाराज़ थींदव भई हिते आया हुते न आया। 6 खां 8 ऐं पूरे 6 बजे पहुचो। जंहिंमहिल मदा चवंदा आहियूं बाबा जी, बाबा साम्हूं अची बीहंदा आहिनि, त पूरे 6 बजे पहुची करे मदा साहिब में बाबा सां गॾु अचो। जय बाबा। कुंवार चाचा ऐं कुंवार मासड़ बोल गोदरी वारे घर शाम की। पूनम अचो अचो जिया जी, तव्हां बि नचणी था पूनम सां। अचो अचो अचो, उठो उठो पूनम। ॾिसो जिया जी बोल गोदरी वारे घर शाम की। मन मातो सां लगायो
घनश्याम की। तन ॼण सवलो आहे बाबा खे, गुरुअ खे। धन ॼण बि सवलो आहे। सभिनी खां ॾुखियो छा आहे? मन। हाणे बि 2 कलाक सत्संग में वेठा आहियूं, केतिरा कम करे आया आहियूं ॿाहिरां। कंहिंजो भाॼियूं अची वियूं, कंहिंजो खाधो ठही वियो। त मन ई ॾुखियो आहे गुरुअ खे ॾियणु। इन करे इहो भॼन सभिनी खे ॾाढो वणंदो आहे। भई बाबा सभिनी खे सुमत ॾे, भई पंहिंजो मन 100% बाबा सां लॻायूं। चवनि था 1 मिंट बि अगरि मन जुड़ी वियो, माना सभु ख़्वाहिशूं पूरियूं थी वेंदियूं। 2 कलाक बि न विहणो आहे, पर उहो 1 मिंट ई ॾुखियो आहे। जीअं ॿार खे कीअं पढ़ाइण लाइ विहारींदा आहियूं, केॾो ॾुखियो आहे। कॉपी अॻियां रखंदा आहियूं, पियो हिते हुते ॾिसंदो। पर अगरि इहो ई कलाक बि ध्यान सां पढ़े त माना पहिरियों नंबर ईंदो। उते कलाक पढ़णो पवंदो, हिते ख़ाली हिकु मिंट खपे। गौतम बुद्ध वेठा पंहिंजे मेडिटेशन में, भई मूंखे भॻवान सां जुड़णो आहे। 5 शिष्य हुयसि गॾु, 5 ई शिष्य छॾे करे हली वियसि। छो त पहिरीं छा कई गौतम बुद्ध, उपास रखियईं, भई मां खाधो न खाईंदुसि त मूंखे भॻवानु मिलंदो। पर हिकु ॾींहुं हुनखे ज्ञान थियो भई पंहिंजे पाण खे कष्ट ॾियण सां भॻवानु ईअं न मिलंदो। त हुन छा कयो, हिकु माता पाण हुनखे चांवर ॾियण आई, त हिन उहे चांवर खाधा, पाणी वाणी पीतो, चई मूंखे कष्ट न ॾियणो आहे पंहिंजे शरीर खे, पर खाई पी करे परमात्मा जेको असांखे मोकिले थो, पोइ मूंखे ध्यान में वेहणो आहे त मूंखे भॻवानु मिलंदो। त जेके 5 शिष्य हुयसि उहे नाराज़ थी विया, भई तूं इहे चांवर छो खाधा, हिनखे छॾे करे हली विया। पर हिन हिमत न हारी, अकेलो वेठो पीपल जे वण जे हेठां, चई अॼु त मां पंहिंजो कनेक्शन भॻवान सां जोड़े रहंदुसि। भॻवान सां कनेक्शन जोड़णु माना सभु विसारे छॾिणो आहे। भई जेको मां कंदा आहियूं, भई घर मां थी हलायां, ॿार मां थी वॾा करां, दुकान मां थो हलायां, कमाया मां थी, इहे सभु मां छा करिणो आहे, कढी छॾिणो आहे। भई सभु केरु वेठा करनि, गुरु वेठा था करनि। अहिड़ा बि शेवादारी आहिनि जेके सॼो ॾींहुं मंदर में वेठा आहिनि, पर उन्हनि जा कम ॾिसो केॾा सुठा वेठा हलनि, पाण न वेठा करनि। आहिनि न अहिड़ा शेवादारी। दादा जे स्कूल में ईंदा, उते सभु जेके बि पुणे में आहिनि 24 कलाक मंदरनि में बीठा आहिनि, उन्हनि जा कारोबार पाण ई पिया हलनि। त जेके शेवा में ध्यानु ॾियनि था, बाबा उन्हनि खे सभु कुझु घर वेठे पहुचाए थो। जेके सुबुह खां शाम ताईं दुकान ते वेहनि था, उन्हनि जी ओतिरी गिराकी नथी थिए। जेके अधु ॾींहुं दुकान ते वञे, अधु ॾींहुं मंदर था अचनि, उन्हनि जी कमायूं थियनि थियूं। इहो तव्हां आज़मायो, इहो हिकु खां पुछो जेके सेवा करनि था, त बाबा पाण ई अची बरकत ॾेई था वञनि। गौतम बुद्ध वेठा पीपल जे वण जे हेठां, चयो अॼु त मां कनेक्शन जोड़े ई रहंदुसि भॻवान सां। अखियूं बंदि करे वेठा, काई ॻाल्हि दिमाग़ में न आयसि, सिर्फ़ु कंहिंजो ख़्यालु हुयुसि परमात्मा जो। जीअं अर्जुन खे ख़ाली फिश जो अखि ॾिसण में आई हुई, मच्छीअ जी अखि ॾिसण में आई हुई, तीअं गौतम बुद्ध खे सिर्फ़ु भॻवानु ॾिसणु आयो। उन सां उनजो कनेक्शन थी वियो ऐं उहो जागृत थी वियो, एनलाइटन थी वियो। उहो पाण भॻवानु थी वियो गौतम बुद्ध, छो त 1 सेकेंड लाइ ख़ाली भॻवान सां उनजी तार जुड़ी वई। त उन्हनि सां जुड़ण लाइ असांखे वधीक टाइम न खपे, असांखे ख़ाली 1 मिंट खपे। त उहो इन करे सत्संग ठाहिया आहिनि, भई 2 कलाक वेही करे सत्संग करूं ऐं 1 मिंट ख़ाली उन्हनि सां जुड़ूं, त ॾिसो कीअं उन्हनि सां तार जुड़े थी ऐं पंहिंजा कम थियनि था। बोल गोदरी वारे घनश्याम की। उन्हनि खे ख़बर आहे भई तन सवलो आहे ऐं धन त उन्हनि जो ई ॾिनल आहे। जीअं बाबा हिकु दफ़ो कंहिं शिष्य जे घर विया त कुझु खणी वञणु विसरी विया हुआ, उतां ई हिकु गुलदस्तो खणी बीह रहिया। पोइ जीअं उहो माण्हू आयो, बाबा उहो गुलदस्तो हुनखे ॾियनि था, त माण्हू चए थो हीउ त मुंहिंजो ई आहे। बाबा चईसि तूं अगरि मूंखे टाइम ॾीं थो या मूंखे बेटा अची कुझु चढ़ाईंदो त उहो बि त मुंहिंजो ई ॾिनल आहे, मां ई त तोखे ॾिनो आहे। ख़ाली हिकु शइ मूंखे खपे, कहिड़ी खपे? मन खपे, बसि। मन आहे जेको अलाए किथे हिते वेठे माण्हू यूरोप बि थी आया हूंदा, लंडन बि थी आया हूंदा, त
त मन आहे जेको डुके थो घोड़े वांगुरु। हिकु दफ़ो शिष्य वञी करे चयो गुरु खे, साईं हाणे मुंहिंजो मन पको थी वियो आहे, हाणे मूंखे नाम ॾियो। त गुरु चएसि थो हिकु परीक्षा तुंहिंजी अञा वठंदुसि कि दॿो खण, नदी क्रॉस कर ऐं हुन गांव में वञी करे ॿिए शिष्य खे ॾेई अच। खणी वियो दॿो, ॾाढो कोशिश करे पियो भई मन ॿिए पासे करां, नाम जे पासे करां, भॼन ॻायां, पर वरी वरी मन किथे वञेसि पियो, दॿे में। भई आख़िर हिन में आहे छा? शिष्य गुरु मूंखे ॾिनो छा आहे हिन दॿे में? आख़िर वीचारो कीअं त बि बिना दॿो खोले करे पहुतो ॿिए गांव में। उते हाणे ॾियण वारो हुयो कंहिंखे दॿो, पर वरी ख़्याल छा आयुसि, भई ॾिसां त सही अंदरि आहे छा। आख़िर उहो दॿो खोलियईं त हुन मां हिकु कूओ निकितो। बोल गोदरी हरे घनश्याम की। उहो कूओ भॼी वियो, लेकिन इहो परीक्षा में फेल थी वियो। आयो ख़ाली दॿो खणी गुरु वटि। गुरु चयईंसि, ॾिस अञा तुंहिंजो मन पको न थियो आहे। त जेसिताईं मन पको न थियो आहे, बाबा जे स्कूल में बि एडमिशन न मिलंदी। जेके न पहुची सघंदा आहिनि मंदिर, उन्हनि खे ईअं लॻंदो आहे भई असां न वेठा वञूं, पर बाबा खे ख़बर आहे भई मां अञा एडमिशन न ॾिनी आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। अञा उन्हनि जो मन पको न थियो आहे। त बाबा खे खपे भाव, मन सां बाबा जो भॼन चऊं। माता खे बि भाव खपे, माता खे पैसा न खपनि, माता खे शयूं न खपनि, पर छा खपे? भाव खपे। त सभई मिली करे छा चवंदासीं? फूल बि न मांगती, हार बि न मांगती, ओ मां तो बस जगतों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, मां तो बस जगतों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय जगदम्बे। ऊंचे पर्वतों पे तुम्हारी माई का, ऊंचे पर्वतों पे जग है दीवाना तारा, जग की समाई का, जग है दीवाना तारा। चढ़ावे को न मांगती, बिठावे को न मांगती, ओ मां तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, मां तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, जय जगदम्बे, 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 जय जगदम्बे। मेरी माया की तो माया ही निराली है। ॾिसो हाणे भॼन चालू आहे, केर बि चवारा न वेठो, सभिनी जो मन हाणे चेक करो किथे हली वियो आहे। वो पाण ई ईंदी, तव्हां पंहिंजो मन माता वटि लॻायो। मेरी महामाया की तो माया ही निराली है, बिना मांगे भी दे तो ऐसी महामाई है। आवाज़ में बिना मांगे भी दे तो ऐसी महामाई है, बिना मांगे भी दे तो पूजा भी न मांगी, पाठ भी न मांगी, तो बस भक्तों का। बोलो जय माता दी, मां तो बस भक्तों का। बोलो जय माता दी, जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय जगदम्बे। तालियां तालियां, जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय जगदम्बे। वो प्रेम से बुलाओ तो वो दौड़ी चली आती है। बल मेरी माला वाली बिगड़ी बनाती है, बल मेरी माला वाली बिगड़ी बनाती है। चढ़ावे को न मांगती, बिठावे को न मांगती, ओ मां तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, मां तो बस भक्तों का। बोलो जय माता दी, जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय जगदम्बे।
केलाराम साहेब
सभी मुझे मिली करे सरिता के आशीर्वाद देना सी जरा सामने तो आओ सरिता तेरी शादी की बड़ी धूमधाम है तेरी रक्षा करेगा परमात्मा हम बहनों की ये आशीष है तो आओ सरिता संग में बैठो जैसे बड़ों की गीत है तो आओ सरिता संग में बैठो जैसे बड़ों की गीत है इसमें शर्माने की क्या बात है मेरा बाबा जो तेरे साथ है तेरी रक्षा करेगा परमात्मा हम बहनों की ये आशीष है तो आओ सरिता मेहंदी लगाओ जैसे बड़ों की रीत है तो आओ सरिता मेहंदी लगाओ जैसे बड़ों की रीत है इसमें शर्माने की क्या बात है तेरी भाभी जो तेरे साथ है तेरी रक्षा करेगा परमात्मा हम बहनों की ये आशीष है तो आओ सरिता मिट्टी में बैठो जैसे बड़ों की गीत है इसमें शर्माने की क्या बात है तो तेरा दूल्हा जो तेरे साथ है तेरी रक्षा करेगा परमात्मा हम बहनों की ये आशीष है सभी जोर से तालियां शादी के लिए माता से गगन माता से शादी पे बोल गोदी वाले सभी मिलकर पलो पायो बाबा हमेशा सपने के लिए अपने रंग में रहे चले बोल गोदी वाले आसे पास में चैतन्य को दादा के प्रणाम करो बोल गोदी वाले घनश्याम और अपनी हंसू कितनी अच्छी है हाँ सरिता ने वही बोला सरिता मम्मी को बोलती है तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ मम्मी को ये जो दुनिया है बदले हाथों का ये जो दुनिया है बदले हाथों
पंहिंजे रंग में रंगे छॾे। पलाजे पाईला उते जावल खाली ना करे दरत जास बरबरिया लाल बरिया हिया ही आसां आयो लाल अज वापारी हरि नाम जा अजन जो आश करे लाल तो वट कोट करा ॿिया बि तातर दे हमें साधो में मर्द मया हाणे जोशी जो गगना ओ तू कायम कल जुग में कायम ना कल जुग में ना कायम तुंहिंजा कम उतारी हर वाह को कल पेरी कामो लाही कम हाणे रखजे लाज शर्म ओ जो डरी असां गुरार तूं लालण लालण मां कया मुंहिंज लालण कहिड़ीअ गुंड मां ॿारियां थी लकड़ियो मुंहिंजो बाबल ॿारे गुंड लालणो में कहिड़ी मुंड ओ तूं लिखी पेजे लाट में झूलण तुंहिंजे दर ते आए चूहालन जो बाग वेठो आई त सवेरे जे सुम्हियो आई त जाग हाणे संकट खेला जे स्वाली तुंहिंजे दर जा हे लालन जा लाल हे मुंहिंजा जलवा वारा कोट मुंहिंजा रलीअ वारा लाल साईं सब जा भला असाई सब जी आश पुॼाई तूं त मेरा बने लाई सब अजब तूं अजाब तूं अजब तेरी वॾियाई लख